Alhamdulillahilladzi anzala Qur'anan Arabiyya wa hadana siratan sawiyya. Assalatu wassalamu ala sayyidil rusli wa khatamil anbiya wa ala alihi wa sahbihi alladhina salaku tariqan marziya. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين يتلون كتاب الله وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية يرجون تجارة لن تبور ليوفيهم أجورهم ويزيدهم من فضله إنه غفور شكور. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر في شان حبيبه صلى الله عليه وسلم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وبارك وسلم عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا. मुझे प्यारा मुसलमान दोस्तों, तव्हां सां मिड़नी जे मथां अल्लाह रब्बुल आलमीन करम नवाज़ी फरमाया। जो हिन बेदीनी जे दौर में पंहिंजे पाक कलामुल्लाह जे कचहरी में विहारे कुछ ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुआ गे अल्लाह रब्बुल आलमीन खां असां समूरनि जी हाज़िरी खे मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं छुटकारे जो ज़रियो बणाए। मुंहिंजा प्यारा मुसलमान दोस्तों, हिन दुनिया जे तख़्ते ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं कचहरियूं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मेड़ाका थींदा रहंदा आहिनि, पर ही जेको
अजोको मेड़ा को आ इन जहिड़ो मेड़ा को दुनिया में नथो थी सके। काथे कुकड़न जी मेल हूंदी, काथे गानन जी महफिल हूंदी, काथे राग रूप हूंदो, कं कचहरी में कंजी गिला हूंदी, कं कचहरी में गारी हूंदियूं, समूरियूं कचहरियूं बाइसे लानत आहिनि। गाना हूंदा तभी अल्लाह जी लानत, गिला वारी कचहरी हूंदी तभी अल्लाह जी लानत, कूड़न वारी कचहरी हूंदी तभी अल्लाह जी लानत, ऐब जुई वारी कचहरी हूंदी तभी अल्लाह जी लानत। ही उहा कचहरी आ जिथे अल्लाह जी रहमत आहे पर मलाइक तुंहिंजी एंट्री भी करे रहे। मलाइक तुंहिंजा नाला लिखी रब जी दरगाह में पेश कंदा। बाबा साईं दुनिया के लीडर के सामू कंहिंजो नालो जो पेश कयो वञे, साईं फलानी जगह ते तव्हां पे आयो, सुबुह खां वठी शाम ताईं तव्हां जे इस्तक़बाल लाइ पाण पंहिंजा भाइर मिट माइट पाड़े वारा वठी तव्हां जे इस्तक़बाल लाइ गाॾियूं कागे इंतजार में बीठो हो। गर्मी भी पे तपास, भुख भी लगी अस, पर इंतजार हुस तो मुझो कायद कदम तो अचे, मुझो मीरे कारवां कदम तो अचे तो ओ केतरो खुश थींदो। पर बानड़े जी जॾहिं रिपोर्ट अल्लाह वठंदो आहे, कैफ वजदतुम इबादी, मुझे बानन के कीअं लधो, अल्लाह के अर्ज़ कंदा रब करीम कुरान ॿुधनि पिया दिल पई ठरेन, मोहम्मद जो फरमान ॿुधनि पिया दिल पई ठरेन, असहाब पैगंबर जी तारीफ़ ॿुधनि पिया दिल पई ठरेन, अहले बैत इज़्ज़ाम जी तारीफ़ पिया ॿुधनि दिल पई ठरेन, जहन्नम खां पनाह पिया घुरनि, जन्नत जी तलब पिया कनि। अल्लाह चए थो ॾिठो अथनि न जन्नत ॾिठी अथनि न जहन्नम ॾिठो अथनि, अणॾिठे ते सौदो तो सां, अणॾिठे ते सौदो कां सां बाबा ऐं मोमिन जी निशानी आहे। कहांजी मां सम्झा थकजी पिया सॼो ॾींहुं, मां ॻाल्हाईंदो कोई। अणॾिठे ते सौदो केरु कंदो आहे बाबा? मोमिन। काथे लिखियल आहे पुछोसि? फरमाए अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून, हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैबि व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह चए तो ईमानदार जो निशानियों मां रब तो ॿुधायां, ज़ालिकल किताब ला रैब फ़ीहि, उहो किताब कलामुल्लाह ॾिनो तमाम, जंहिंमें शक जी गुंजाइश ई कोन्हे का, जेको शक कंदो न जहिड़ो बेईमान दुनिया में आहे कोन। अल्लाह चए तो हुदल लिल मुत्तक़ीन, ही क़ुरान हिदायत आहे परहेज़गारनि जे लाइ। तव्हांजे लाइ शैतान जो चयो वञो परहेज़गार वारा, परहेज़गार हुआ जेको रहमान जो चयो वञे। बाबा नाबीन के लाइट फ़ाइदो ॾींदी, लाइट जो नाबीन जॻो खणी घुमो, नाबीन के फ़ाइदो न ॾींदी, तो ही क़ुरान भी हिदायत आहे परहेज़गारनि जे लाइ। हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैबि, अल्लाह चए तो ही कलामुल्लाह ओ किताब आहे जेको ईमानदारनि जे लाइ, ईमान वारनि जे लाइ, मुत्तक़ीन जे लाइ हिदायत आहे। पर चए तो इहे अणॾिठे ते ईमान पिया आणनि, हुज़ूर जे दिल हुज़ूर जी ज़ुबान मां ॿुधल लफ़्ज़ इन्हनि ताईं पहुता कनि, उन्हनि ते यकीन पिया कनि। ही पिया चवनि अल्लाह क़ुरान में चयो मा आताकुमुर रसूल फ़ख़ुदूहु व मा नहाकुम अन्हु फ़ंतहू। चवनि था रब करीम हुकुम कयो आहे मा आताकुमुर रसूल फ़ख़ुदूहु, जेको मदीने जो मीर तव्हांखे ॾे वठी छॾियो उनखे उन ते मज़बूती सां अमल कजो। ता करे तो मुझे रहबर रसूल कायनात सरदार इमामुल अंबिया सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता तरकतु फीकुम अमरैन, ओ दुनिया वारो मां मोहम्मद बस सुखड़ियूं छो ॾियाऊं। तव्हांजी सुखड़ी बाबा
थोरो थक जी ॾाढा पिया तारक तो फीकुम अमरइन अल्लाह जो रसूल फरमातो बस शयूं मां तव्हांखे ॾिनी पियो वञा। ही कुरान काथे नाज़िल थियो बाबा अल्लाह जे हबीब करीम ते बाबा साईं जेको प्यारो हूंदो आहे के सुठी शइ ॾिबी आहे या ख़राब सुठी न सूंडे ॾिबी आहे जेका दिल खे वणे तो अल्लाह मिठो मोहम्मद अल्लाह के तमाम अंबिया खां प्यारो हो ता करे किताब ओ ॾिनई जंहिंजे लाइ पाण पियो ऐलान कयो किताब ओ ॾिनई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह फरमा मदीने जमीन तुम जो महबूब आगे तौरात भी मां नाज़िल कई इंजील भी मां नाज़िल कयो ज़बूर भी मां नाज़िल कयो पर उन्हनि जे लाइ मां इहो ऐलान कोन कयो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ओ मदीने जमीन तुंहिंजी नबूवत आला जेको तोखे किताब ॾिनो मां रब करीम भी उहो आला उन किताब जो मुहाफ़िज़ मां अल्लाह पाण केरा बाबा दुनिया को सच पई ते करे तो खत्म थी आए कि न मदरसा बंद थियनि तो इंशाअल्लाह जेस ताईं कुरान हूंदो मदरसा खत्म तो इंशाअल्लाह जमयतुल इस्लाम जो परचम जेस ताईं हिन सरज़मीन पाकिस्तान ते फड़कंदो इंशाअल्लाह मदरसा भी कायम ऐं दायम हूंदा मस्जिदूं भी कायम ऐं दायम बाक़ी जरा कुरान वियो तो पोइ दुनिया ही खत्म थी जरा कुरान वियो तो पोइ दुनिया ही खत्म थी वेंदी ऐं ही कुरान बहैसियत रूह जे आहे इंसान केतिरो भी हसीन हुजे रूह खत्म थी वियो बॉडी बेकार थी वेंदी दुनिया जे अंदर कुरान जो रूह आहे जेस ताईं कुरान पढ़बो तो दुनिया जिंदा केड़ा भी वसीला कुरान के खत्म न करे सघंदा जहां जो मुहाफ़िज़ केरा ऐं मां ही कुरान मां पढ़ियो आहे जहां जे हिफ़ाज़त जी गारंटी अल्लाह ॾिनी आहे उनखे संभाले ॾेखारियो मूसा कलीम जे करे बच्चा कुसजन पिया या न छाजे करे त इहो मूसा बि कुसजी वञे जेको फिरौनी तख़्त खे ऊंधो कंदो अल्लाह चए थो तुंहिंजी तदबीर आहे तक़दीर में लिखजी चुको आहे त घर ई तुंहिंजे राही घर ई जॾहिं हिफ़ाज़त जी गारंटी ॾिनई अम्मा खे फ़इज़ा ख़िफ़्ते जॾहिं तोखे मूसा कलीम जो ख़ौफ़ थिए त पोइ दरिया में फिटो ख़ौफ़ थिएसि वरी दरिया में या कहिड़ी संभाल आहे अल्लाह जो यकीन करणु तुंहिंजो कमु आहे संभालण मां अल्लाह ता करे फरमाइना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह फरमा मदीने जमीन वो किताब ॾिनो मां जंहिंजो मुहाफ़िज़ भी मां पर इमामुल अंबिया सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाते इहो कुरान पढ़ियो वेंदो मोमिननि जे दिल खे शफ़ा मिलंदी रहमत जो ॾींहुं वसी पवंदो मां नथो चवां आ त पाक कलामुल्लाह खां पुछी ॼाए कुरान जिते पढ़ियो वेंदो आहे रहमत वसंदी आहे अल्लाह फरमा वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन। ओहे तो हुसैन पाते वारा न आया तो उन्हनि जी बदकिस्मती पहुंची आहे बाबा साईं मुराद अली शाह जो तव्हां जे ॻोठ में अची ऐलान करे त 5000 जो चेक माफ़ी माण्हू खे ॾींदुमि त पोइ नंढा वॾा निकिरींदो या चवंदो पोड़नि खे छॾे था अचो व्हील चेयर ते मोटरसाइकिल ते डडी ते बि खणी ईंदो त हिन पोड़े खे 5 न 10,000 जो तो पोड़ो आहे 5000 दुनिया जा उन लाइ इंतजार पियो करे हिते रब जी रहमत जा मींह पिया वसनि पोइ अचण लाइ तयार बाबा साईं या बदकिस्मती तुझी आगे छो त रहमत जे हूंदे बाबा साईं निभागो उनके चवंदो जो पानी जो हूंदे न वेंजे कि न पानी जो ॾुआर नलको आ हाणे नथो वेंजे नलके में पानी भी आ ऐं उनके साबुण भी आ कपड़न जे सफाई जो इंतजाम भी करे सके थो पर कपड़ा भी नथो मटाए ऐं वेंजे भी नथो निभागो नलके के कोन चइबो निभागो इनके चइबो जो कोन मां फ़ाइदो नथो वठे पोइ जेके हिते न आया उन्हनि खे हाणे पाण चओ मां न चवंदो सिभागा आहिनि या
अल्लाह फरमावनो नज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ा। ओ वारो जितो मुंहिंजो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, मुंहिंजो क़ुरान पढ़ी दम कयो वञे त सफ़ाई ज़बान वेंदी। तवज्जो कजां हिकु ॿ ॻाल्हियूं ॿुधा पोइ तो जॻह वठंदुमि। इमाम अंबिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुरीद ऐं मुराद जनाब अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन हज़रत उमर सिंह जो दौरे खिलाफत इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैहि लिखो आहे हज़रत उमर सिंह जे तरफ रूम जे बादशाह जो एलची थियो आहे। खादिम जो अचे उमर सिंह खे चयो सही तव्हां बदर में मिठे मोहम्मद सां गॾु उहद में मदीने जे मीन सां तव्हां गॾु हुयो, तव्हां त मदीने जे मीन जे पुठियां नमाज़ूं पढ़ियूं आहियूं, हुज़ूर जे चेहरे जी तव्हां ज़ियारत कई आहे। ओ उमर साईं असांजे बादशाह जे दर्द सरे दर्द जो मरीज़ आहे, मथे में उन सूर हमेशा रहंदो आहे, ॾाढो इलाज करायो आहे, मथे में सूर कोन पियो ख़त्म थिए। तव्हां वटि को नुस्ख़ो हुजे असांखे नुस्ख़ो अदा कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। हज़रत अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन हज़रत उमर से हिकिड़ी कपिड़े जी टोपी फराम कई आहे। ओ एलची ते तो सही मां त तव्हां खां दवा वठण आयुमि, मां त तव्हां खां नुस्ख़ो वठण आयो आहियां, ही कपिड़े जी टोपी में छा थींदो? वरी चई उमर अमीरुल मोमिनीन ॾिनी आहे, जंहिंजी किटीअ में ईंदो आहे त शैतान बि भॼी वेंदो आहे। अन उमर जी टोपीअ खे हथ लॻल मतां उमर जे हथनि जो कमाल हुजे। उहा टोपी खणी करे बादशाह वटि पहुतो आहे। बादशाह बि चए पियो ही टोपी छा कंदी? चई रखी ॾिसां मथे ते, पंहिंजे मथे ते जो टोपी आंदी मथे जो सूर ई ख़त्म थी वियो आहे। तो जहाँ कुरान के छड़ियो आहे मथे में सूर अथसि, जहाँ कुरान के वरतो आहे ॾिसो मुला उथन ई कोन था, ज़ोरी थो था। तव्हां कुरान के छड़ियो आहे पोइ एजेंट बि कोन था मिलनि, रड़ी पिया कयो तॾहिं बि लखवारी ट्रक 20,000 में बि कोन पई मिले। भोतार में चेयरमैननि जे दरवाज़नि ते सुबुह सां बीठो आहे, भोतार मूंखे एजेंट वठी ॾे। अल्लाह चतल वल्लीही मां तवल्ला, माना कुरान के छॾी ॾे, दरवाज़ा मां बंदि कंदोमांइ, मुंहिंजे कुरान के वठंदे लफ़तहना अलैहिम बरकातुम मिनस समा। हे एजेंट हितां बंदि थींदा, मथां एजेंट मां खोलींदो। सुभान अल्लाह। अजाज़म कर तो पांजे रब के राजी कबो। हजरत उमर साईं जी मोकले टोपी पाए पयो, मथे में सूर खत्म, लागे पयो मथे में सूर शुरू। चई ॾिसां त कमाल इन में कहिड़ो आहे। अल्लाह अकबर खोले जो अंदरियां पर्ची लिखी जंहिंमें लिखियल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बिस्मिल्लाह जे बरकत जे करे मथे में सूर खत्म थी वियो। तो आज़माइश ॾिस न क़ुरान जॾहिं तोखे डॉक्टर लाल करे लाइलाज मरीज बंदी वने अलहमद पड़ी मरीज पे रोज 7 दफा सुकारे लिसा, अल्लाह जी रहमत में यकीन करे लिसा हो तो वनो नज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ा। ओ बड़ा खजानो में रब करीम तो वट रखो आ, मुझे खजाने में भी आजमा दिसना, मुझे खजाने जे भी करीब अची लिखना। अगर तो बिस्मिल्लाह जो एडो कमाल आ तो कुरान में केतरो कमाल हूंदो। तो कुरान में तो वॾो कमाल आ, तो पुछी ॾे कुरान जो केतिरो कमाल आ, कुरान जे अंदर केतिरी ताक़त आ। अल्लाह फरमायो अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। वरी भी जगह पे फरमालो अल कुरान सुयरत बिगिल जिबाल औ कुतिअत बिगिल अर्द औ कुल्लिम बिगिल मौता बलिल्लाहिल अम्रु जमिया। अल्लाह चए तो कुरान में वॾो कमाल आहे, मोहम्मद करीम ने कुरान में मां वॾो करंट रखियो आहे, वॾी ताक़त रखी आहे। लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन सरदार तुझी गस्ती के हटाए करे, तुझी जात के घटाए करे, जबलन ते नाज़िल कयूंगा, जबल बिन जे ताब के न सही सगनगा, फाटी पवनगा। वरी चलो
कुरान सुयरत बिगिल जिबालो ही कुरान पढ़ी सुकार दिया जबलन ते जबल भी गली पवन का जमीन भी फाटी पवेगा एडी ताकत कुरान जे अंदर आगे अल्लाह जब बलिल्लाह अम्र जमिया पर इन ताकत वारी चाबी मां अल्लाह वटागे का वटाए वाकई ताकत अथस उमर से तलवार खणी पियो अचे छा पियो खणी अचे अॼु या मदीने जो मीर रहंदो या उमर रहंदो अल्लाह चए थो दुआ मोहम्मद जी क़बूल थी चुकी आहे उमर तू कुरान ॿुधंदो वेंदे त पाक मोहम्मद जो मुरीद थींदो आहे कुरान में कमाल या न बाबा साईं इन कुरान के छजे आखिरी गाल अर्ज का ही कुरान शफा भी आ त रहमत भी आ आलिमन खां तू वाज ॿुधाइन तुंहिंजे ईमान ताज़े करण लाइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शागिर्द रात जो थी कुरान को पढ़े तो ये सामा बुरकोन का मदीने जे मीर जा नौकर का हुजूर रात जो कुरान पढ़े तो हुजूर जा शागिर्द भी कुरान पढ़ंदा गा ऐं अल्लाह मोमिन जो निशान जिक्र कंदे फरमाए अल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वरी भी जगह पे फरमाया कलीलन मिनल लैलि मा यहजऊन वरी फरमाए इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना अल्लाह से तो मोमिन दी निशानी कानू कलीलन मिनल लैलि मा यहजऊन थोड़ी निंद कंदा निंद करण का पोई रहमान जे दरवाजे ते लाइन अल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम ए मोमिन जी सिफतों थी रात गुजारींदा ॾींहं जो त पंहिंजे कमनि कारनि में मसरूफ़ हूंदा पंहिंजे मसरूफ़ियात में हूंदा वरी रात थींदी आहे अल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा रात जो उठी करे सजदो भी कंदा बीही करे रब के कुरान भी ॿुधाईंदा पाक मोहम्मद करीम जो शागिर्द भी कुरान पे पढ़े घोड़ो भी घर में ॿधो पियो आहे बच्चो भी सुम्हियो पियो आहे कुरान पढ़ण शुरू कई घोड़े टेकण शुरू कयो कुरान बंद कई घोड़े माठ कई आगे वरी कुरान पढ़ण शुरू कई वरी घोड़े टेकण शुरू कयो आहे कुरान बंद कई ही ख़्याल दिल में आसमता घोड़ो पई पए मुंहिंजो बच्चो बेदार थी वञे सजाद थी वञे आसमान जे तरफ तो नजर करे आसमान जे मथां हिकिड़ी छठी पई अचे नूरानी ॾिया उन में आखणा सुबुह जो मदीने जे मीर जी ख़िदमत में गली पियो अचे तो ये असांखे सेखारे पियो जो होता है आशिक वो गाता है पर नबी को दर दर बुलाता नहीं तो मदीने जे मीर जा आशिक हुजूर जे दरवाजे ते खली वींदा इमाम लंबिया जी ख़िदमत में अची करे मदीने जे मीर के ते पियो अल्लाह जा रसूल मां रात कुरान पढ़ी रहियो मां ही कैफियत ॾिठम मदीने जो मीर कया जो सरदार फरमा पियो ओ जो शागिर्द जेकॾहिं तूं पढ़ंदो रहिया या कुरान नूरानी रहमत वारी छठी लही अचे समूरा शहर वारा ॾिसी मुनव्वर थी वञनि तो कुरान जे पढ़ण सां रहमत ही रहमत आहे बाबा साईं दुनिया वारनि सां भी वापार कया थो अल्लाह सां भी वापार करे ऐं दुनिया जा वापार भी कया थो अल्लाह सां भी वापार करे दुनिया जे वापार में कॾहिं फ़ाइदो मिलंदो आहे कॾहिं नुक़सान कॾहिं नफ़ो कॾहिं नुक़सान अल्लाह चए थो मूं सां वापार कयो त नुक़सान ॾींदोमांव फ़ाइदो ई फ़ाइदो टे शर्त ज़िक्र करे पोइ जगह अल्लाह सां वापार करण जा घणा शर्त आहिनि बाबा घणा कंदोसि वापार पुछोसि क़ुरान खां फरमाइना अल्लज़ीना यतलूना किताबल्लाहि व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन यरजून तिजारतन लन तबूर लियुवफ़्फ़ियहुम उजूरहुम व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही इन्नहु गफ़ूरुन शकूर अल्लाह चए तो मूसा वापारंदी पारो पारो शर्ता इन्नल्लज़ीना यतलूना किताबल्लाह देखे
मूसा वापार कंदा कुरान जी तिलावत कंदा आप मदीने जे मीर का पुछी न कुरान जे तिलावत ते तुंहिंजे बैलेंस केतिरो जमो थींदो तुंहिंजे अकाउंट में केतिरी नेकी जमो थींदो अल्लाह जे रसूल फरमा अलिफ लाम मीम ओ मुंहिंजा उम्मती जना तू इहो चवंदो आहे अल्लाह तुंहिंजे अमाल नामे में ठीक नेक लिखाए छॾींदो आहे ता करे ते इन्नल लज़ीन यतलून किताब अल्लाह मूसा वापार करण वारनि जूं निशानियूं आहिनि अल्लाह जे कुरान खे पढ़ंदा व अक़ामुस सलाता कुरान पढ़ण खां पोइ मुंहिंजो सजो थींदो मुंहिंजे दरवाज़े मस्जिद ते भॼी अची नमाज़ पढ़ंदा व आनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम अल्लाह चए थो मां जेको रिस्क ॾिनो थमां मुंहिंजे ॾिनल मां थोरो घणो मख़फ़ी तरह बि ज़ाहिर तरह बि ख़र्च कंदा अल्लाह चए थो यरजून तिजारतन लन तबूर इहो वापार अहिड़ो कयो कंदो कि हमेशा हमेशा कामयाब थींदा खसारे में वेंदा ई कोन अॻिते फरमाईं युवफ़ियहुम उजूरहुम मां त सखिया मां त बादशाह मां त अकमल हाकिम इन्हनि जे इन्हनि शर्तनि जे पूरे करण ते मां अजर पूरो ॾींदुमि व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही इन खां वधाए बि मां रब करीम अता कंदोमांइ ऐं मां बख़्शींदड़ बि आहियां त शुक्र क़बूल कंदड़ बि आहियां अॼु अज़म कयो इंशाअल्लाह रब सां वापार कंदा तो इंशाअल्लाह कुरान जी तिलावत कंदासीं ईमानदारनि सां मोहब्बत कंदासीं हक़ जे आलिमनि जो साथ ॾींदासीं मदीने जो मीर फरमायो कुरान जी ज़ियारत भी इबादत बैतुल्लाह जी ज़ियारत भी इबादत अब्बे अम्मा जे चेहरे के ॾिसण भी इबादत हक़ जे आलिमनि के ॾिसण भी इबादत छा ख़्याल आहे जेके अॼु हिते आया हो वाइदो कयो था मुंहिंजो महबूब काइद जमीन सुभाणे सखर जी सरज़मीन ते मंजिल गाह जे जलसे में शिरकत करे रहियो आहे कहिड़ा था वाइदो कयो काइद जमीन ते चेहरे जी ज़ियारत करण लाइ हलंदो हलंदो ईंदो त इंशाअल्लाह काइद जे असां आईंदा मुस्तक़बिल जे अहकामनि खे ॿुधी करे लब्बैक चवंदासीं ऐं सिंधवासी गैरतमंद पंहिंजे काइद खे ही यादि कंदा ही ॿुधाईंदा ऐं काइद जमीन जेको तव्हांजो हुकुम हूंदो उन ते लब्बैक आहे ऐं इस्लाम जे ग़लबे जे लाइ हमेशह तन मन जी भाती लॻाईंदासीं व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह ये भैया फाजिल नौजवान हजरत मौलाना मोहम्मद कासिम